शुक्रिया साईं सरदार अली शाह साहब। जी मूं चयो मस्जिद कुबा भर में ही तक़रीबन 8 कलाकनि जे अंदरि ही साईं सरदार अली शाह एफर्ट्स वरिता ऐं यकीनन उन्हनि डिप्टी कमिश्नर उमरकोट खे चयो हूंदो ऐं अहकामात जारी थी विया ऐं हिन दीवार खे जेको आहे इंतहाई ख़राबु दीवार हुई तोड़ी पई वञे, हाणे ज़बरदस्त ठाही वेंदी ऐं सॼी ठाही वेंदी। महिरबानी साईं। सूबाई वज़ीर तइलीम व वज़ीरात 8 कल्ह मूं पोस्ट रखी हुई ऐं 8 कलाकनि जे अंदरि 8 कलाक मस्तु थिया आहिनि ऐं बाक़ाइदे ही दीवार टोड़ी पई वञे हाई स्कूल ख़ासि करे मोला में। जो एग्जीक्यूटिव इंजीनियर एजुकेशन वर्क्स आहे डिवीज़न ऑफिस उमरकोट उनजे घर वारी ही सभु टांकियूं बाक़ियूं डैमेज आहे। साम्हूं बि तव्हां ॾिसी सघो था, इहा बि स्कूल डैमेज थियल आहे। हाई स्कूल जो ई रूम आहे, वॾो हॉल आहे, इहो बि डैमेज थियल आहे। त पर ही पहिरीं एफर्ट वरिता आहिनि ऐं हितां बि हिकिड़ो साईं गेट कढियो वञे, हितां बि हिकिड़ो नंढिड़ो गेट कढियो वञे त सुठो लॻंदो ऐं ख़ूबसूरत लॻंदो। हितां तारीख़ी साईं सरदार शाह तव्हांखे यादि हूंदो, हितां बि हिकिड़ो नंढिड़ो तारीख़ी गेट हो असां वारे दौर में, हाई स्कूल जे दौर में। हितां हिकिड़ो नंढो गेट हो ऐं वॾो गेट जेको पहिरीं ख़ासि करे मुलो अॻियां निकितो पियो उहो हुयो ऐं वरी पुठियां पोस्ट ऑफिस जो हिकिड़ो नंढिड़ो गेट हो। इहे 3 गेट हुआ। हितां बि हिकिड़ो तारीख़ी नंढिड़ो गेट हो जंहिंमें शागिर्द दाख़िल थींदा हुआ। त हितां हिकिड़ो नंढिड़ो गेट खोलियो वञे ऐं महिरबानी हितां जेकॾहिं गेट खोलियो वञे, जेतिरा गेट खोलिया वेंदा एतिरी शागिर्दनि खे सहूलियत थींदी। एमरजेंसी तौर ते बि जेको आहे उहो ख़ूबसूरत लॻंदा गेट। त तव्हां महिरबानी तव्हांजी। ऐं वॾो स्कूल आहे ऐं हिन जा 2 गेट हुअणु घुरिजनि। हिकिड़ो पुराणो गेट, हिते ई पुराणो गेट हो नंढो हिकिड़ो, उहो जेकर बहाल कयो वञे त बहितर हूंदो। शुक्रिया साईं, बार बार शुक्रिया।